अस्सलाम वालेकुम नाजरीन, प्रोग्राम ग्लोबल राउंड अप में मां आवां जी मेज़बान सबीन मेमन। नाजरीन, प्रोग्राम ग्लोबल राउंड अप में असां आवां खे ॿुधाईंदासीं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जी ख़बरुनि जे हवाले सां, उन्हनि जे राब्तनि, दुनिया में पेश ईंदड़ मुख़्तलिफ़ वाक़िअनि ऐं उन्हनि जे असरनि जे हवाले सां तव्हांखे अपडेट कंदासीं। इहो पिणु ॿुधाईंदासीं त कहिड़नि मुल्कनि में जंग वारी सूरत हाल आहे, किथे अमुन जूं ॻाल्हियूं थियनि पियूं ऐं किथे वरी इक़्तिसादी ऐं सुफ़ारती हवाले सां दोस्तीअ जा मुआहिदा थियनि पिया। नाज़रीन, प्रोग्राम जे शुरू में ॻाल्हाईंदासीं अमरीका में थींदड़ सदारती चूंड मुहिम जे हवाले सां, जंहिंमें केतिरनि ई पार्टियुनि जा अॻुवान हिसो वठी रहिया आहिनि। जी हाँ, अमरीका में सदारती चूंड जे हवाले सां चूंड मुहिम जारी आहे, पर इन चूंड मुहिम में केतिरनि ई अॻुवाणनि पारां अमरीका में हथियारनि जी नुमाइश, उन जे ख़रीद ऐं विकिरे खे रोकण जे हवाले सां पिणु हिकु मुहिम शुरू कई वई आहे। अॻूणी अमरीकी परॾेही सेक्रेटरी ऐं ईंदड़ साल थींदड़ सदारती चूंडुनि लाइ हुकुमरान जमात डेमोक्रेटिक जी मक़बूल अॻुवाण हिलरी क्लिंटन हिन वक़्तु पंहिंजी चूंड मुहिम में मसरूफ़ आहे ऐं हूअ उन वक़्तु तमामु घणी जज़्बाती थी वई जॾहिं पंहिंजी चूंड मुहिम दौरान हिकु तक़रीब में हुन अहिड़ी माउ जो तारुफ़ करायो जंहिंजो 6 सालनि जो पुटु 3 साल अॻु में मशहूर सैंडी हैक एलिमेंट्री स्कूल न्यू टाउन कंटेक्ट में फायरिंग दौरान मारिजी वियो हो। उन मुतासिर थींदड़ ख़ानदान अमरीका में मज़बूत गन लाबी ख़िलाफ़ हिकु मुहिम शुरू करे छॾी आहे, जंहिंजी हिमायत रिपब्लिकन पार्टी पिणु करे रही आहे। अमरीका में इन तरह जा वाक़िआ का अनोखी ॻाल्हि न आहे। पंहिंजी चूंड मुहिम दौरान हिलरी क्लिंटन रिपब्लिकन पार्टी खे शदीद तनक़ीद जो निशानो बणायो। अमरीका में गन ख़रीद करणु को मसइलो न आहे। अमरीका में इन गन लॉबी खे एतिरो मज़बूत सम्झो वञे थो जो अमरीकी हुकुमरान बि उन आॾो बेवस नज़र अचनि था। बहरहाल, हिलरी क्लिंटन जी चूंड मुहिम पंहिंजी जाइ ते, पर अमरीकी सदर बारक ओबामा बि उन जी ज़िम्मेवारी रिपब्लिकन पार्टी जे कांग्रेस जे मेंबरनि ऐं सेनेटर्स ते लागू कंदे चयो त रिपब्लिकन पार्टी जी अक्सरियत अहिड़नि माण्हुनि जी आहे जेकी बंदूक जे खुलेआम विकिरे ऐं ख़रीद जा हामी रहिया आहिनि। सदर बारक ओबामा अवाम ते ज़ोर ॾिनो त हू पंहिंजे तक जे अॻुवाणनि जो घेराव कनि ऐं खेनि इन हवाले सां कानून साज़ी करण ते मजबूर कनि। अमरीकी सदर बारक ओबामा जी कोशिशनि ऐं अमरीका में हलंदड़ मुहिम जे नतीजे में अमरीका, कैनेडा, जापान, ऑस्ट्रेलिया, सिंगापुर ऐं मलेशिया समेत 12 मुल्कनि विच में टैक्स फ्री जे हिकु मुआहिदे ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। हीउ मुआहिदो जिन 12 मुल्कनि विच में थियो आहे, दुनिया जी तिजारत में उन्हनि जो 40% हिसो आहे। इन फोरम या ब्लॉक ठाहिण जे नतीजे में 3 दुनिया जे मुल्कनि लाइ मसइला त थींदा। इन ब्लॉक जो ज़ाहिरी तौर मक़सद चीन जी वधंदड़ मुआशी वाद वेझ खे रोकण बि आहे, छो त चीन जा तिजारती असर समूरी दुनिया ते हावी आहिनि। चीनी मईशत दुनिया में तेज़ीअ सां वधी रही आहे। इन मुआहिदे ते ॻाल्हियुनि जो अमल त केतिरे वक़्त खां जारी हुयो। नेट एटलांटा में थींदड़ इजलास में इन खे फाइनल कयो वियो, पर अञा इन मुआहिदे जी मंज़ूरी दुनिया जे मुल्कनि जे कानून साज़नि खे ॾियणी बाक़ी आहे। ख़ुदि अमरीका में इन मुआहिदे जी कांग्रेस खां फौरी मंज़ूरी ॾुखी लॻी रही आहे। तर्जे निगारनि जो चवणु आहे त हीउ मुआहिदो कांग्रेस जी मेज़ ते अचण में अञा साल लॻी सघे थो, छो त सदारती चूंडुनि दौरान को बि इन ते ॻाल्हाइण पसंदि न कंदो, जंहिंखां पोइ नओं सदर चूंडबो, छो त अमरीकी आइन मूजिबि मौजूदा सदर 3 भेरो नथो चूंडिजी सघिजे। बहरहाल, इहो त ईंदड़ वक़्तु ई ॿुधाईंदो त ईंदड़ अमरीकी नओं सदर कहिड़ो फ़ैसिलो कंदो, पर उमीद कई पई वञे त इहो मुआहिदो अमरीकी कांग्रेस जे एजेंडे में 2017 में ईंदो, जॾहिं त अमरीकी सदर बि नओं हूंदो ऐं सेनेट में कानून साज़ी कंदड़ मेंबर ऐं कांग्रेस मेंबर बि नवां हूंदा। नाज़रीन, अमरीका में हलंदड़ चूंड मुहिम में हथियारनि खे रोकण जे हवाले सां पिणु हिकु मुहिम शुरू करण जी ॻाल्हि जे हवाले सां हिकु रिपोर्ट तव्हां ॾिठी। प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं दुनिया जे 2 सुपर पावर मुल्कनि जे विच में तकरारी बणियल शाम में जंग वारी सूरत हाल। जी हाँ, शाम में जंग वारी सूरत हाल में अमरीका ऐं रूस हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं बीठल नज़र अचनि था।
अमरीकी सदर बाराक ओबामा जो चवणु आहे त शाम में मौजूदा हिकमत अमली सां अमरीका मुतफ़िक़ न आहे ऐं इन मामले ते रूस ऐं अमरीका विच में का बि ज़हनी हिकजहिड़ाई नज़र नथी अचे। जॾहिं त ॿिए तरफ़ रूसी सदर पुटिन जो चवणु आहे त रूस खे शामिल करण खां सवाइ दुनिया में को बि वॾो फ़ैसिलो नथो थी सघे। रूस जे सदर व्लादिमीर पुटिन लाइ यूक्रेन खां वठी शाम ताईं जो सफ़र को वॾो नाहे त रूस हिकु भेरो ॿीहर दुनिया जे साम्हूं अची बीठो आहे। रूसी सदर जो चवणु आहे त भली संदन जूं कुझु रियासतूं उन्हनि सां गॾु न आहिनि, तंहिं हूंदे बि हू दुनिया जी ताक़त आहिनि। रूसी सदर जे इन तासुर जी इब्तिदा 30 सेप्टेम्बर 2015 खां ई ॾिसण में आई, जॾहिं रूसी जहाज़नि शाम जे शहर में बमबारी कई ऐं तॾहिं खां शाम में 4 सालनि खां हलंदड़ इन जंग में तेज़ी आई ऐं नुक़सान वधंदो वियो। 1991 में रूसी रियासतनि जे अलहदा थियण खां पोइ तोड़े जो वक़्ती तौर ते रूस वटि कुझु न रहियो, पर उन खां पोइ रूस जंगी सामान जी ख़रीदारी ऐं असलो ठाहींदड़ फैक्ट्रियुनि जे क़याम में खरबे रुपया ख़र्च करे चुको आहे। ताक़त जे नशे में रूसी हुकूमत पारां यूक्रेन में दाख़िल थींदे क्राइमिया में पेर ॼमाया विया। उन खां पोइ शाम में बि रूसी हुकूमत जी साॻी पॉलिसी ॾिसण में आई। 28 सेप्टेम्बर ते गॾियल क़ौमनि में पंहिंजी तक़रीर में रूसी सदर जो चवणु हो त हू आख़िर केसि ताईं दुनिया में इहो सभु कुझु बर्दाश्त कंदा रहंदा। शाम जे मामले ते रूस सिफ़ारती कोशिशूं बंदि करे इराक़, ईरान ऐं शाम सां इंटेलिजेंस शेयरिंग जो हिकु मनसूबो शुरू कंदे अमरीका खे ॼण त मुकमल पासीरो रखण जी कोशिश कई आहे। शाम जे मामले ते अमरीकी सदर बाराक ओबामा जो बयान साम्हूं आयो आहे त शाम में ज़मीनी फ़ौजी कार्रवाई फ़ाइदेमंद न थी सघंदी। बाराक ओबामा चयो त शाम में रूस बि मौजूदु आहे ऐं ईरान बि पंहिंजा वधीक माण्हू हिते मोकिले रहियो आहे, पर इहा ॻाल्हि कंहिं बि तरह इन लिहाज़ खां फ़ाइदेमंद साबित न थींदी, छो त इहा हिकु अहिड़ी हुकूमत जी हिमायत करण जी कोशिश आहे जेका शाम जी अक्सरियत जी नज़र में मुकमल तौर गैर क़ानूनी हुकूमत आहे। रूस ऐं अमरीका शाम में फ़िज़ाई कार्रवाइनि जे विच में हिक ॿिए खां बचण ऐं जहाज़नि खे हिक ॿिए जे साम्हूं थियण खां बचाइण लाइ उसूली तौर हिकु मुआहिदे जे तमामु वेझो पहुची चुका आहिनि। अमरीकी सदर जो इन मुआहिदे जे हवाले सां चवणु आहे त रूस पारां शाम में शुरू कयल फ़ौजी मुहिम खां पोइ ही वाहिद पहिरियों मामिलो आहे जंहिं ते फ़िलहाल ॿई मुल्क मुतफ़िक़ थी सघिया आहिनि। अमरीका पारां गुज़िरियल साल सेप्टेम्बर में शाम में शिदत पसंद विढ़ाक तंज़ीम दाइश ख़िलाफ़ पंहिंजे इत्तेहादियुनि सां मिली करे हवाई फ़िज़ाई कार्रवायूं शुरू कयूं वयूं, जॾहिं त अमरीका केतिरनि ई शामी बाग़नि खे तरबियत ऐं हथियार पिणु फ़राहम करे रहियो आहे। इन जे उबतड़ रूस वरी शाम में सदर बिशार अल असद जो हामी ऐं वेझो इत्तेहादी रहियो आहे, जंहिं पिणु शाम में इहो चई कार्रवायूं शुरू कयूं त हू बि दाइश जे ख़िलाफ़ वेढ़ में हिसो वठी रहियो आहे। पर अमरीका ऐं ओलह जा मुल्क इहो चई रहिया आहिनि त मास्को दाइश खां वधीक उन्हनि बाग़नि खे निशानो बणाए रहियो आहे जेकी बिशार अल असद जी हुकूमत जे ख़िलाफ़ आहिनि। बहरहाल रूस जो हमेशह खां इहो चवणु रहियो आहे त शाम में बिशार अल असद खे सदर रहण ॾिनो वञे, पर अमरीका माज़ीअ में केतिरा ई भेरा बिशार अल असद खे हटाइण जी ॻाल्हि कंदो रहियो आहे। नाज़रीन, शाम में हलंदड़ जंग दौरान अमरीका ऐं रूस विच में थींदड़ नए मुआहिदे जे हवाले सां रिपोर्ट अवां ॾिठी। हाणे प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं चीन जी। चीन इन ॻाल्हि खां सख़्तु इनकार कंदे चयो त हुन पंहिंजा जंगी बहरी जहाज़ शाम न मोकिलिया आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट अवां खे ॾेखारींदासीं, पर प्रोग्राम में वक़्तु थियो आहे ब्रेक जो। वठूं था हिकु मुख़्तसिर ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। हाणे प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं चीन जे हवाले सां। नाज़रीन, चीन इन्हनि ख़बरुनि जी सख़्तु तरदीद कई आहे जेकी गैर मुल्की मीडिया में अची रहियूं आहिनि त चीन पारां जंगी जहाज़ शाम मोकिलिया विया आहिनि। चीनी परॾेही विज़ारत जी औरत तर्जुमान पिणु इन ॻाल्हि जी वज़ाहत कंदे चयो त इहे ख़बरूं ग़लति आहिनि। गुज़िरियल हफ़्ते रूसी ऐं अरब ज़रियनि पारां इहा दावा कई वई हुई त चीन पंहिंजो जहाज़ लियांग ऐं कुझु बहरी जंगी जहाज़ शाम मोकिले रहियो आहे, जेकी शाम में हलंदड़ रूसी फ़ौजी ऑपरेशन में हिसो वठंदा। चीन जे सरकारी ज़रियनि पारां इन्हनि ख़बरुनि खे बेबुनियाद क़रार ॾींदे सख़्तु निंदा कई वई। चीन पारां इहा वज़ाहत कई वई आहे त हू पंहिंजा जंगी जहाज़ शाम मोकिलण जो इरादो हरगिज़ नथा रखनि। चीन जो चवणु आहे त संदन जहाज़ लियांग फ़ौजियुनि जी टेक्निकी तरबियत ऐं मुख़्तलिफ़ मश्क़नि में इस्तेमालु थी रहियो आहे ऐं कंहिं बि ॿिए मुल्क में
कंहिं मिशन ते इन जहाज़ खे रवानो न पियो कयो वञे। चीनी दिफ़ा वारी वज़ारत जो चवणु आहे त चीन पारां फ़िलहाल इन मामले में परॾेही वज़ारत जे बयान खे ई काफ़ी सम्झियो वञे। बयान में इहो बि चयो वियो आहे त शाम में हलंदड़ बहरान में चीनी फ़ौजी मुदाख़लत जो को बि जवाज़ न आहे ऐं न ई इन तरह जा के इम्कान मौजूद आहिनि। इन करे इन तरह जी ईंदड़ ख़बरुनि खे बेबुनियाद सम्झियो वञे। बयान मूजिब शाम में हलंदड़ बहरान को चीन जो पैदा कयल न आहे। इन करे चीन वटि अहिड़ी का बि वजह न आहे जंहिंखे बुनियाद बणाए चीन इन जंग जो हिसो बणजण जी अहिड़ी का बि कोशिश करे। जॾहिं त इहा ॻाल्हि पिणु वाज़े रही आहे त चीन हमेशह गॾियल क़ौमनि जी सलामती काउंसिल में शाम जे मामले ते थींदड़ केतिरनि ई क़रारदादनि में हमेशह रूस जी हिमायत में वोटिंग कंदो रहियो आहे। पर चीनी हुकूमत शाम जे अंदरियनि मामलनि में ॿाहिरी मुदाख़लत या दख़ल अंदाज़ी जे ख़िलाफ़ रही आहे ऐं इन ते पिणु सख़्त ॻणती पिणु ज़ाहिर कई वई आहे। चीन जो हमेशह इहो मौक़िफ़ रहियो आहे त शाम जे मामले जो सियासी हल ॻाल्हियुनि जे ज़रिए कढण जी ज़रूरत आहे ऐं सभई धुरियूं ताक़त जे इस्तेमाल खां पासो कनि। वाज़े रहे त चीन विच ओभर मां तेल बरामद कंदड़ दुनिया जे वॾनि मुल्कनि मां हिकु आहे। पर दुनिया जे कुझु ॿियनि आलमी ताक़तनि जे उबतड़ चीन जो विच ओभर जे सियासी मामलनि में किरदारु तमामु घटि आहे या ईअं खणी चई सघिजे थो त चीन जो किरदारु रुॻो सिफ़ारती राब्तनि ताईं महदूद आहे। नाज़रीन, चीन जे हवाले सां जंगी बहरी जहाज़ शाम में मोकिलण जूं ॻाल्हियूं जेके गैर मुल्की मीडिया में अची रहियूं आहिनि, चीन इन ते पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो। हाणे प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं पनाहगीरनि जे हवाले सां। पनाहगीरनि जे मामले ते यूरोपी यूनियन तुर्की सां हिकु मुआहिदो कंदी, जॾहिं त तुर्की जो इहो चवणु आहे त इन थींदड़ मुआहिदे ते अमल कीअं थींदो इहो अञा तइ नाहे थी सघियो। यूरोपी यूनियन जे मंसूबे मूजिब तुर्की इंसानी स्मगलिंग जे मसइले खे मुंहुं ॾियण ऐं तक़रीबन 10 लख पनाहगीरनि खे यूरोप में दाख़िल थियण खां रोकण लाइ कदम खणंदो। यूरोपी यूनियन जे मुल्कनि तुर्की सां मिली करे हिकु मंसूबे जी मंज़ूरी ॾिनी आहे, जंहिं सां उमीद ज़ाहिर कई पई वञे त ही पनाहगीरनि जी तेज़ीअ सां यूरोप में दाख़िला जे अमल खे सुस्त कंदो। हलंदड़ साल समुंड रस्ते तक़रीबन 6 लख पनाहगीर यूरोप पहुता, जिन मां अक्सरियत तुर्कीअ ज़रिए यूनान दाख़िल थी, जितां हू ॿियनि यूरोप मुल्कनि ॾांहुं वञण जा ख़्वाहिशमंद आहिनि। यूरोपी यूनियन मूजिब तुर्की इन वधंदड़ गैर कानूनी इंसानी स्मगलिंग खे रोकण में मददगार थींदो। बदिले में यूरोपी यूनियन तुर्क शहरियुनि खे यूरोप मुल्कनि जो सफ़र करण लाइ वीज़ा जो अमल जल्द मुकमल कंदो ऐं तुर्की जी यूरोपी यूनियन में शामिल थियण लाइ ॻाल्हि ॿोल पिणु शुरू कई वेंदी। जॾहिं त तुर्कीअ पारां नई इमदाद लाइ 3 अरब 40 करोड़ डॉलर जो मुतालबो बि कयो वियो आहे। पर यूरोपी कमीशन जे सदर जेन क्लॉड जंकर जो चवणु आहे त इन मामले ते ॻाल्हि ॿोल अञा करे सघिजे थी। तुर्की जो चवणु आहे त पनाहगीरनि जे बहरान वारे मामले ते यूरोपी यूनियन तुर्की सां जंहिं मुआहिदे ते इतफ़ाक़ कयो आहे उनखे अञा फाइनल न कयो वियो आहे। इन मामले ते तुर्की जे परॾेही वज़ीर जो चवणु आहे त मामिलो अञा हिकु ड्राफ्ट जी शक्ल में आहे। इन मुआहिदे खां अॻु में तुर्की जे सदर रजब तैयब उर्दगान पनाहगीरनि जे मामले ते यूरोप ते शदीद तनक़ीद पिणु कई हुई। तुर्की जे बक़ौल यूरोपी यूनियन जी चवाणी मूजिब त हू 30 खां 40 हज़ारनि ताईं पनाहगीरनि खे क़बूल कंदा। उन्हनि खां पोइ उन्हनि खे नोबेल इनाम लाइ नॉमिनेट कयो वेंदो, जॾहिं त उन जी भेट में तुर्की वधीक पनाहगीरनि जी मेज़बानी कई आहे ऐं तुर्कीअ जी परवाह कंहिंखे बि न आहे। बहरहाल तुर्कीअ पारां यूरोपी यूनियन में तुर्की जे शामिल थियण, वीज़नि जे मामले ऐं वधीक इमदाद मिलण खे पिणु क़ाबिल क़बूल कोठियो आहे। नाज़रीन, तुर्की ऐं यूरोपी यूनियन विच में हिकु थींदड़ नए मुआहिदे जे हवाले सां रिपोर्ट अवां ॾिठी। हाणे प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं 18 अक्टूबर खां ईरान जे जोहरी मुआहिदे ते अमल जे हवाले सां। जी हा, ईरान जो जोहरी मुआहिदो जेको जुलाई में तइ कयो वियो हो, जंहिं ते अमल 90 ॾींहंनि खां पोइ थियणो हो। जुलाई में तइ थींदड़ इन जोहरी मुआहिदे जी हिकु शिक में चयो वियो हो त गॾियल क़ौमनि जी सिक्योरिटी काउंसिल में पेश थियण जे 90 ॾींहंनि खां पोइ इन मुआहिदे ते अमल शुरू कयो वेंदो। 18 अक्टूबर खां ज्वाइंट कंप्रेहेंसिव प्लान ऑफ एक्शन तहत जोहरी मुआहिदे जूं धुरियूं मुआहिदे जी शिकुनि ते अमल करे छॾींदियूं। इन ॾींहं खे एडॉप्शन डे जो नालो पिणु ॾिनो वियो आहे। इहो मुआहिदो जुलाई में तइ थियण खां पोइ इन जी हिकु शिक में चयो वियो हो त 90 ॾींहंनि खां पोइ इन ते अमल शुरू कयो वेंदो। मुआहिदे ते अमल लाइ 18 अक्टूबर जी तारीख़ रखी वई हुई। मुआहिदे में ईरान लाइ वाज़े तौरु इहा रहनुमाई मौजूदु आहे त ईरान खे कहिड़ा अमल करणा आहिनि। मुआहिदे में मौजूदु उसूलनि ते इतफ़ाक़ खां पोइ ईरान ते लागू कयल पाबंदियूं हटायूं वेंदियूं। इन्हनि क़दमनि में यूरेनियम खे वधाइण वारनि उन्हनि हज़ारे सेंट्रीफ्यूजिस खे हटाइण बि शामिल आहे।
ऐं गॾोगॾु ईरान खे पंहिंजे यूरेनियम वधाइण वारी सलाहियत खे बि महदूद करणो पवंदो। इन खां अलावा आलमी इदारे खे जोहरी हथियारनि ताईं पहुच मुमकिन बणाई वेंदी ऐं उहे इन ॻाल्हि जो वेझो खां मुशाहिदो करे सघनि त आया ईरान इन मुआहिदे जी भञकड़ी त न करे रहियो आहे। अगरि आलमी इदारे पारां इन ॻाल्हि जी तस्दीक कई वई त ईरान मुआहिदे जी शर्तुनि ते मुकमल तरह अमल करे रहियो आहे त आलमी ताक़तूं ईरान जे जोहरी मुआहिदे जे प्रोग्राम मूजिबि उन ते लॻल पाबंदियूं हटाइण जो अमल शुरू करे छॾींदियूं। तोड़े जो मुआहिदे ते अमल करण खां पहिरीं ईरान विचोले दर्जे ताईं मार कंदड़ मीज़ाइल जो तजर्बो बि कयो हो, जंहिंमें जोहरी हथियार खणी वञण जी सलाहियत मौजूद थी सघे थी। बहरहाल इन मुआहिदे ते अमल थियण जे नतीजे में ईरान तां आलमी पाबंदियूं ख़त्म थियण खां पोइ ईरान जी इक़्तिसादी सूरतहाल में पिण बहितरी अचण शुरू थींदी। नाज़रीन, ईरान जे जोहरी मुआहिदे जे हवाले सां रिपोर्ट अवां ॾिठी। हाणे प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं अफ़गानिस्तान में अमरीकी फ़ौजियुनि जे क़याम वारे मंसूबे में वाध जे इम्कान ते, पर प्रोग्राम में वक़्तु आहे हिकु मुख़्तसिर ब्रेक जो। वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, हाणे प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं अफ़गानिस्तान में मौजूद अमरीकी फ़ौजियुनि जे हवाले सां। अमरीकी हुकूमत जो चवणु आहे त तय थियल मंसूबे तहत ईंदड़ साल अफ़गानिस्तान में अमरीकी फ़ौजियुनि जे हाणोके अंग 9800 खे बरक़रार रखी सघिजे थो, जॾहिं त 2017 में इन तादाद खे घटाए 5500 करे सघिजे थो। आला अमरीकी अमलदारनि जो चवणु आहे त 2017 में बाराक ओबामा पारां सदारती उहिदो छॾण वक़्तु बि 5500 अमरीकी फ़ौजी अफ़गानिस्तान में मौजूद हूंदा। सदर बाराक ओबामा पारां पंहिंजे मंसूबे में तब्दीली आणे सघिजे थी, जॾहिं त इन खां अॻु में सदर बाराक ओबामा चयो हो त हू पंहिंजे सदारती दौर में ई इन जंग खे ख़त्म करे छॾींदो। अमरीकी सदर बाराक ओबामा जो चवणु हो त 2016 जे आख़िर में काबुल में अमरीकी फ़ौजियुनि जी मुक़ररीअ खां सवाइ हू समूरनि फ़ौजियुनि खे वापसि घुराए सघनि था, पर हाणे बाराक ओबामा पारां चयो वियो आहे त 2016 खां पोइ बि अफ़गान हुकूमत खे अमरीकी मदद जी ज़रूरत रहंदी। अफ़गान हुकूमत अञा बि तालिबान सां वेढ़ में आहे, जंहिंखे अमरीका 2001 में हमिलो करे इक़्तिदार तां हटायो हो। ऐं इन जंग में केतिरनि अमरीकियुनि जूं न रुगो जानियूं ज़ाया थियूं आहिनि, पर अमरीका केतिरा ई अरब डॉलर पिण इन जंग में ख़र्च करे चुको आहे। गुज़रियल केतिरे वक़्त खां अमरीकी अमलदार पॉलिसी में तब्दीली जा इशारा ॾेई रहिया हुआ त 2 साल पहिरीं जॾहिं बाराक ओबामा इहो फ़ैसिलो कयो हो, तॾहिं खां हींअर अफ़गानिस्तान में ज़मीनी हक़ीक़तनि में तब्दीली अची चुकी आहे। हिन वक़्तु सदर अशरफ गनी जी हुकूमत आहे, जंहिंखे व्हाइट हाउस पारां करज़ई जे मुक़ाबले में वधीक क़ाबिल एतमाद सम्झो वञे थो। इन मसइले ते केतिरे वक़्त खां गौर वीचार त कयो पियो वञे, पर अफ़गानिस्तान जे अहम शहर कंदोज़ ते तालिबान जे हमले खां पोइ ॼण त अमरीकी सदर खे इन ॻाल्हि जो मज़बूत जवाज़ मिली वियो आहे। कंदोज़ में तालिबान जे हमले में शदीद वेढ़ थी, जंहिंमें अमरीका बि फ़िज़ाई कार्रवाइनि में अफ़गान फोर्सिस जी मदद कई। अमरीकी कमांडरनि मुल्क में दाइश जे वधंदड़ ख़तरे ते बि ॻणती ज़ाहिर कई, जेकी तालिबान जे सिफ़नि में मौजूद माण्हुनि खे बि भर्ती करे रहिया आहिनि। अमरीकी हुकूमत जो चवणु आहे त 2016 वारा फ़ौजी दहशतगर्दी जी कार्रवाइनि खे रोकण ऐं अफ़गान सिक्योरिटी फोर्सिस जी तरबियत ऐं रहनुमाई कंदा रहंदा, ऐं उहे फ़ौजी काबुल में बगराम हवाई अॾे ऐं जलालाबाद ऐं कंधार में फ़ौजी अॾनि ते पिण मुक़रर हूंदा। नाज़रीन, अफ़गानिस्तान में अमरीकी फ़ौजियुनि जे वधीक क़याम जे हवाले सां रिपोर्ट अवां ॾिठी। हाणे प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं डॉल्स जे हवाले सां। जी हाँ, दुनिया में मौजूद बार्बी डॉल्स ऐं ब्रेड्स डॉल खे फैशन जी दुनिया में वॾी अहमियत सां ॾिठो वेंदो आहे।
फैशन जी दुनिया में बारबी डॉल ऐं ब्रेड्स डॉल खे तमाम मशहूरी हासिल आहे। रांदनि जी दुकाननि जे शेल्फनि में सजल ॿारनि में तमाम घणियूं मशहूर गुडियूं बारबी डॉल ऐं ब्रेड्स डॉल आम तौर ते फैशन डॉल जे तौर ते मशहूर आहिनि, पर हिकु कैनेडियन आर्टिस्ट इन फैशनेबल मशहूर डॉल्स खे हक़ीक़ी दुनिया में मुतासिर कंदड़ औरतुनि में तब्दील करण जो फ़ैसिलो कयो आहे। कैनेडा जे शहर वैनकोर सां तालुक़ रखंदड़ हिकु आर्टिस्ट वेंडी तसाव पंहिंजी तख़लीक़ी सलाहियतनि खे ॿारनि जी गुडियुनि ते इस्तेमाल करण जो फ़ैसिलो कयो आहे। वेंडी तसाव ब्रिटिश गुडियुनि खे हिकु नयो मेक ओवर ॾिनो आहे ऐं इन प्रोजेक्ट जो नालो हुन माइटी डॉल रखियो आहे। वेंडी तसाव जी वेबसाइट मूजिबि हुन इन मंसूबे खे मुकमल करण जे लाइ दुनिया जी कुझु बासर औरतुनि जी चूंड कई आहे, जंहिंमें छोकिरियुनि जी तालीम जे हवाले सां मशहूरी रखंदड़ नोबेल इनाम याफ़्ता मलाला यूसुफ़ज़ई पिणु शामिल आहे। अमरीकी फैशन में मशहूरी रखंदड़ गुडियूं ब्रेड्स डॉल पंहिंजे वॾे क़द, ख़ूबसूरत लिबास, वॾियुनि अखियुनि ऐं तेज़ मेकअप जे करे तमामु घणियूं मशहूर आहिनि। उते वेंडी तसाव जो चवणु आहे त हाणे छोकिरियूं ब्रेड्स डॉल खे रोल मॉडल औरतुनि जे रूप में ॾिसी सघंदियूं। तसाव जो चवणु आहे त खेसि ऑस्ट्रेलवी आर्टिस्ट सोनिया सिंह जे प्रोजेक्ट ट्री हाउस डॉल तमामु घणो मुतासिर कयो हो, जंहिंमें हुन ब्रिटिश ऐं ॿियनि गुडियुनि खे वधीक नेचुरल अंदाज़ में ॾेखारण लाइ उन्हनि जो मेकअप लाथो ऐं हूअ इन जे कम खे अञा वधीक अॻिते खणी वञण जी ख़्वाहिश रखे थी। वेंडी तसाव चयो त मूंखे पाण ज़ाती तौर ते दुनिया में असर रखंदड़ उन्हनि औरतुनि जे कमनि तमामु घणो मुतासिर कयो आहे, तंहिं करे ई हुन माइटी डॉल जो मंसूबो पेश कयो आहे। तसाव मूजिबि इन्हनि औरतुनि खे नई नस्ल जो रोल मॉडल थियणु घुर्जे ऐं रांदीकनि जी दुकाननि ते उन्हनि खे घटि में घटि हॉलीवुड ऐं डिज़नी जे सामान सां गॾु ई रखियो वञे। तसाव जो चवणु आहे त हू इन ॻाल्हि खे मञे थी त नई नस्ल जे लाइ इन्हनि औरतुनि सां लगाव रखणु कुझु मुश्किल थींदो, इन करे हुन ॿारनि जे लाइ इन औरतुनि खे गुडियुनि जो रूप ॾियण जी कोशिश कई आहे। संदसि जो चवणु हो त हूअ ॿारनि खे ॿुधाइणु चाहे थी त इहे ज़िक्र जोॻियूं औरतूं बि कॾहिं नंढियूं हुयूं ऐं उन्हनि औरतुनि में इहे सभु सलाहियतूं मौजूदु आहिनि। तसाव जो चवणु हो त हू इन्हनि मशहूर औरतुनि खे प्रिंसेस डॉल या ब्रेड्स डॉल जा रूप ॾियण जी कोशिश कंदी। संदसि जो चवणु हो त छा तव्हां न चाहींदा त तव्हांजा ॿार पिणु मलाला सां गॾु वॾा थियनि। ब्रेड्स डॉल 2001 में मार्केट में आयूं हुयूं ऐं उन वक़्तु इहे 10 गुडियूं मार्केट में आंदियूं वयूं हुयूं, जिन जा नाला क्लोई, जेड, जैस्मीन, साशा, जंहिंखां पोइ बारबी खे मार्केट में सभ खां वॾी मशहूरी हासिल थी हुई। नाज़रीन, दुनिया में असर रखंदड़ औरतूं हाणे बारबी डॉल जे रूप में पिणु नज़र ईंदियूं। अॼोके ग्लोबल राउंड प्रोग्राम में तव्हां दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जे हवाले सां ख़बरूं ऐं रिपोर्टूं ॾिठियूं। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजी मेज़बान सभिनी मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।